ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा लख शुक्राना जो अज असां अल्लाह के घर में एक भलाई महफिल में हाजिर थिया आहियूं जिते मदीने वाले साईं जी सिफत सना ऐं तारीफ़ कई वेंदी आहे उते अल्लाह जी रहमत जा वॾ थोड़ा ककर वसंदा आहिनि ऐं अहिड़ी महफ़िल में अचण वारो को बि अल्लाह जी रहमत खां ख़ाली न मोटंदो आहे ऐं हीअ महफ़िल मदीने वाले साईं जे मेराज पाक जे सिलसिले में सोहणे नबी जे शान मेराज ॿुधण जे लाइ गॾु थी आहे मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानू अणखुट इनाम ॾिना ला तादाद मोजज़ा ॾिना ॻणजन त ॻणण खां घणा ॻाइजन त ॻाइण खां घणा मदीने वारे मीर ते रब एहसान इनाम ऐं इकराम फरमाया उन्हनि अल्लाह जे अता कयल एज़ाज़न मजा एक शरफ शान मान मर्तबो मदीने वाले साईं जे मेराज जो मेराज उरूज मां वरतल उरूज जी माना है मथे वञण बुलंद थियण आला दर्जो माणण मदीने वाले मीर के रब एडो उरूज ॾिनो एडो आला मर्तबो ॾिनो जो न के नबी के मिलियो न के रसूल के मिलियो पर न के फरिश्ते के मिलियो अल्लाह जी कायनात जे अंदर अल्लाह जी मखलूकात जे अंदर रब कंहिंखे उहो बुलंदी जो मकाम न ॾिनो जेको मदीने वाले मीर खे मिलियो जितना मानू है उतना सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैंने तो सीएम माशाल्लाह मोकलाएगा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह खुदा कदो सदाई सुखिया हूंदो वने वाला अल्लाह के दुखियो डी न दिखाईंदो मदीने वाले साईं जे रहमत जो छाऊं हूंदो
मदीने वाले साईं के रब खुद बुलंदी अता फरमाई जेका कुरान मजीद जी आयत 15 सिपारे जे मुंड वाली आयत ऐने सूरत जो नालो आ सूरतुल इसरा यानी सैर वाली सफर वाली मेराज वाली सूरत पूरी सूरत मदीने वाले साईं जे मेराज जे नाले इन्हें जे आगाज में रब फरमाया सुभान पाक अल्लज़ी असरा वज़ात जे सैर करायो बे अब्दिही पंजे खास बाने खे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा हुर्मत इज्जत वाली मस्जिद खां पराहे मुफासले वाली दूर मुफासले वाली मस्जिद अक्सा ताई अल्लज़ी हुआ मस्जिद अक्सा बारकना हौलहु जंहिंजे चौथाई असां बरकतूं नाज़िल कयूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिना यो सैर हिन जे लाइ करायोसी त उनखे पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं इन्नहु हुव समीउल बसीर बस इहो ई ॿुधंदड़ हुयो इहो ई ॾिसंदड़ हुयो हिन आयत जे अंदर मदीने वाले मीर जे पूरे मेराज जो तज़किरो इन्हें हिकड़ी आयत ते 10 किताब लिखजन 10 जिल्द लिखजन तब इन्हें आयत जा इसरार फुटण छो त खालिक जो कलाम कलामन जो सरदार अल्लाह जे कलाम जी ॿियनि कलामन ते इए फज़ीलत आहे जी अल्लाह पाण पंहिंजे मखलूक जे मथां शान वारो इन आयत पाक जे अंदर मेराज जो तज़किरो आहे मेराज करण वारे जो शान आहे मेराज कराइण वारे जो मर्तबो उनजी ताक़त ऐं कुवत बयान कई आहे ऐं मेराज किथां थियो मेराज केसी ताईं थियो मेराज छो थियो मेराज कराइण जा गर्ज़ ऐं मक़सद कहिड़ा हुया ऐं मेराज में ॾिसण वारे छा ॾिठो ॾेखारण वारे छा ॾेखारियो अञा दिल खोले चो सुभान अल्लाह भेरो वरी बि चओ सुभान अल्लाह मेराज जे सफ़र जो रब बयान कयो पर शुरूआत कई सुभान का अजीब शय हुजे का गैर मामूली शय हुजे तमाम वॾी शय हुजे अकुल के हैरत में विझी छॾे अहिड़ी शय ॾिसण सां बेइख्तियार माण्हू चवंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला मेराज जे वाक़े जो आगाज़ कयो पंहिंजी पाकीज़गी सां अल्लाह पाक छो त मेराज को मामूली सफ़र न हुयो को आम सफ़र न हुयो माण्हुनि जा अकुल चकराइण वारो सफ़र हुयो एतराज़ करण वारा एतराज़ कंदा इनकार वारा इनकार कंदा इकरार वारा इकरार कंदा इन जे लाइ माण्हुनि जूं कैटेगरियूं जुदा माण्हुनि जो फहम जुदा इदराक जुदा सोच सम्झ जुदा इन जे लाइ रब मेराज जे वाक़े खे क़ुरान में लिखियो पर शुरूआत कई इन लफ़्ज़ खां सुभान अल्लाह पाक मेराज जी पर गाल अल्लाह जे पाक ये न चीज मदीने वाले मेराज कयो न अवल शुरुआत कई पंहिंजी पाकीज़गी अॻिते फरमाई त
असरा सैर करायो उन जात जी पाकीज़गी जे सैर करायो ये न चीज सैर कयई मोहम्मद सैर कयो मदीने वाले सैर कयो अल्लाह के बाने सैर कयो ये न सैर करायो एतराज करनो तो मुझे नबी ते एतराज न कर मूसा गलायो सुभान अल्लाह तव्हां सोची दो न लेकिन मां तव्हांखे चवां त बाटरे मजा मां निकतुस कराची वियुस बस अॼो की रात जुमे जी न जुमे जी रात हितो मां निकतुस कराची मां थी वरी मोटी आयुस त मजलिस में हली सुभान अल्लाह दिल पर ने एॾो त पेर खोड़े न चवंदो न साईं अहिड़ी वरी ॻाल्हि त न कर मजलिस हले पई तूं कराची मोदी वरी मोटी आहे कराची वञण का सोड़ी ॻाल्हि आहे वञण मोटण इन में वक़्तु लॻे मुफ़ासिलो तय थियण जे लाइ टाइम घुर्जे तव्हां वियो वरी मोटी आयो कचहरी अञा हली पई ॻाल्हि मञण में नथी अचे पर अल्लाह कई कराची त ही बीठी आहे न मस्जिद हराम खां मक्के खां मुल्क शाम हज़ारे किलोमीटर परे आहे हज़ारे किलोमीटर जो मुफ़ासिलो आसमान दरिया परे आहे पर रुगे हितों जी ॻाल्हि कजे मक्के खां मस्जिद अक्सा ताईं त इन में बि 6 महीना लॻनि 4 महीना लॻनि उठनि घोड़नि जे उन दौर जो सफ़र काफ़िला वेंदा हा उन्हनि जा मक्के जा काफ़िला वेंदा रहलत शिताए वसैफ ईलाफ कुरैश ईलाफ रहलत शिताए वसैफ ये कुरैशन जा काफ़िला मुल्क शाम वेंदा हुया उनखे 6 महीना लॻनि 4 महीना लॻनि 8 महीना लॻनि हाणे जो हुज़ूर फरमायो मेराज जो वाक़ियो त रात जे थोरे हिस्से में ॿियो वरी मोटी वारी ॻाल्हि जब जड़ी हुई न इन जे करे अल्लाह तबारक व तआला जल शानु ॾिठो त हिननि जा दिमाग़ चकराइजी वेंदा मुंहिंजे नबी ते एतिराज़ कर मता मुंहिंजे नबीअ जे मेराज जा इनकारी थियनि इन जे करे रब फरमायो सुभान पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो मुंहिंजे नबी जी ॻाल्हि ते एतिराज़ न कजो मूंसां ॻाल्हायो मां मेराज करायो तव्हां सम्झो था त एतिरो मुफ़ासिलो कीअं थींदो वञण मोटण में एतिरी देर थोरी में कीअं ईंदा तव्हांजे लाइ नामुमकिन आहे तव्हांजे लाइ मुश्किल आहे तव्हांजे लाइ महाल आहे पर छा मुंहिंजे लाइ मुश्किल आहे मूं रब जे लाइ कॾहिं थी ॻाल्हि आहे छा मूं में एतिरी ताक़त न आहे मूं में एतिरी क़ुवत कमाल न आहे हर इज्ज़त खां हर कमी खां हर कच्ची खां हर ऐब खां मुंहिंजी ज़ात पाक आहे मूंखे पावर आहे मूंखे क़ुवत आहे ज़मीन बि मुंहिंजी आसमान बि मुंहिंजा महबूब बि मुंहिंजो सैर बि मूं करायो केरु थींदा एतिराज़ करण वारा को एतिराज़ कंदो करणो अथव मूंसां ॻाल्हायो न मां रब जो ऐलान कयां त मूं मेराज करायो आहे हाणे इते जे वहाबी हुजे शियो हुजे या कम्युनिस्ट हुजे मुल्हिद हुजे काफर हुजे मुनाफिक हुजे अल्लाह खे त मञंदो न अल्लाह जी ताक़त मञंदो न मदीने वारे साईं ते एतिराज़ करण वारा खोड़ पर अल्लाह जी ताक़त खे त हर को मञंदो न रब फरमाए त मुंहिंजे नबी मेराज न कयो आहे मूं करायो आहे पाण न कयो अथसि मूं करायो आहे मूंसां ॻाल्हायो इन जे करे रब फरमाए सुभान मां पाक आहियां बोला तू कीअं पाक आहीं रब फरमाए अल्लज़ी अस्रा उहा ज़ात पाक आहे मां उहो रब पाक ज़ात आहियां जंहिं सैर करायो आहे कंहिंखे सैर कराई मालिक सैर कंहिंखे कराई बेअब्दिही पंहिंजे ख़ासि बानी खे पंहिंजे महबूब बानी खे मदीने वारे साईं जा 99 नाला
त ता कुरान जे अॻियों पोयों पढ़िया आहिनि। ये आम नाला आहिनि, 99 नाला, पर इमाम जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे त मदीने वारे साईं जा 4000 नाला आहिनि। घणा नाला आहिनि? घणा नाला आहिनि? 4000 नाला। हाणे हिते रब हिकिड़ो बि नालो न लिखियो। सैर कराई मोहम्मद के, सैर कराई अहमद के, सैर कराई मुबशिर के, नज़ीर के, माही के, न नालो न वरितो। सैर कराई पंहिंजे बानी की। छो त सफ़र मेराज जो अहिड़ो आहे जो हिते के जो अकुल कम नथो करे सघे त हुजूर वञनि थी मोटी अचनि त माण्हू चवंदा त हुजूर अल्लाह जा बाना न कुझु रब मता के एतिराज़। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल हुयो न, हीअं कंदो मिटीअ जा घरड़ा ठाहे, मिटीअ जा ख़ालिस मिटी, चिकी मिटी खणी घरड़ो ठाहे पोइ हीअं कंदो फूक ॾिए त पखी थी उॾामी। फूक ॾिए मिटीअ जे पखी हणे खे त चहिरो थी उॾामी वेंदो। अंधे खे हथ लाए त चङो भलो, कोढ़े खे हथ लाए त चङो भलो, मरीज़ खे फटके पियो हथ लाए त चङो भलो थी गुॾे गिरे। मैयत कब्र में पियल उन कब्र ते ठोकर हणी ते उथी त कब्र में जा मुंह जहिड़ो थी वञे। ईसाईन चयो हे बानो ना ए पण अल्लाह जो पुत्र। ईसाई मुझी पिया के जो कमाल ॾिठो न हज़रत मूसा जो, हज़रत ईसा जो कमाल ॾिठो, कुवत ॾिठो, उनजे हथनि में मसीहाई ॾिठो, ताक़त ॾिठो, चवंदे अल्लाह या अल्लाह जो पुत्र आहे, हे बानो न आहे, नबी न आहे, अल्लाह जो पुत्र आहे, बिना पीउ जे पैदा थियो आहे, हे अंधनि खे चङो भलो करे, कोढ़ियुनि मरीज़नि खे चङो भलो करे, हे पाण अल्लाह या अल्लाह जो पुत्र आहे। इन जे करे हुजूर जो कमाल ईसा जे कमाल खां अञा घणो, अञा मता हीअ उम्मत ईअं चवे त हे हुजूर अल्लाह आहिनि या अल्लाह जा के रिश्तेदार आहिनि। न, रब फरमाए एॾे उरूज ते वञण जे बावजूद, एॾे कमाल दर्जे ते वञण जे बावजूद बि मुंहिंजो बानो आहे, मुंहिंजो रसूल आहे, ख़ुदा नाहे। अब्द ही सैर कराई पंहिंजे बानी खे। बाना दसा भाई पढ़ने वाला ताके जा बाना है अल्लाह जा बाना है। वक्त मत करो अल्लाह जा बाना है, बड़े कब जा बाना है। पर असायो अब्द हुआ अब्द ही कल वो शहादत जो पढ़ना है अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन जो अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह। अब्दुहु असायो अब्द हुआ अब्दुहु। फर्क केड़ो? अब्द दीगर अब्दुहु चीज़ें दिगर। अब्द पीछे अब्दुहु पीछे। हाँ सिरापा इंतजार वो मुंतज़िर। अब्द हुआ जेको रब जो इंतजार करे। अब्दुहु हुआ जेको अल्लाह पाण इंतजार अब्द जेको इंतजार करे। अब्दुहु जो इंतजार कयो वञे। अब्द घुरे अब्दुहु के अण घुरियो मिले। अब्द घुरे काशे मिले का न मिले। मतलब समय का नहीं वठो घुरी रोज वठो तो घुरी पक्का मिले थी का नथी मिले। हाणे चयो त कोन मिली यार समझो था न। अब्दु जेको घुरंदो आहे रब जी मर्ज़ी आहे। जीअं ॾे जेतिरो ॾे घणो ॾे थोरो ॾे मर्ज़ी मालिक जी आहे। पाणे जी मर्ज़ी न हलंदी। पर अब्दुहु हो आहे जंहिंजी मर्ज़ी अल्लाह पाण घुरंदो। अब्द खे घुरण सां मिले या न मिले मर्ज़ी हुनजी आहे। पर अब्दुहु आहे जंहिंखे अण घुरियो मिले बेहिसाब मिले।
तो के शे मिलंदी वक्त पे मदीने वाले के वक्त बे वक्त मिलंदी है तो के रब दी दुआ गणे गणे मदीने वाले के दी दुआ अण गणे तो के दी दुआ रब पंजी मर्जी सा मदीने वाले के दी दुआ मदीने वाले दी तू इंतजार कंदो ही मुस्तफा जो इंतजार कयो विंदो इंतजार कयो विंदो मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबी इंतजार में सुभान अल्लाह ॾिसो न तव्हांजे हिकिड़ो बाटरे में जलसो थो हले तव्हांजो को महिमान वॾो को ॿारो घुरायो सॼे जलसे खे इंतजार हूंदो अदा ॿिया त सभु आया आहिनि नंढा वॾा मौलवी मुला सभु आया आहिनि वॾो साईं फलाणो कोन हूंदो आहे इंतजार महिमान ख़ास जो इंतजार हूंदो या न जेॾीमहिल मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबियनि जो जलसो थियो न हाणे ई अची विया मूसा बची वियो ईसा बची वियो आदम बची वियो नूह बची वियो यूनुस बची वियो यूसुफ हाणे ई अची विया पर अञा मुहम्मद न आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जूं तकनि में दीदूं त मदीने वारो हिकु ॾींहुं मिली आसमान ते पहिरियों आसमान हर ही मलाइका इंतजार में बे आसमान जा हर ही मलाइका बे आसमान जे दर वटि बीठा आहिनि तीतू दर में लॻाई बीठा त केॾी महिल टे आसमान जा मलाइका टे आसमान जे दर वटि इंतजार में चौथे आसमान जा मलाइका चौथे आसमान जे दर ते इंतजार में सतनी आसमान जे दरवाजन ते मलाइका कतारूं कयूं इंतजार में बीठा आहिनि त केॾी महिल थो आमना जो यतीम बच्चो मोहम्मद करीम अचे सिदरतुल मुंतहा वटि किरोड़े मलाइका मुझे मुस्तफा जे इंतजार में भला मकान थे रब जी ज़ात फरमायो जिब्रील वञ मुझो नबी उम्मे हानी जे घर में सुतो पियो पंहिंजो नूरानी चेहरो मुस्तफा जे कदमनि सां घसाए उथार जाए चई जाए से इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइका हबीब अल्लाह पान तुझे इंतजार में तुझे दीदार जे इश्तियाक में फर्क समझो त अब्द ऐं अब्दु जो फर्क कहिड़ो हां अब्द उहो जेको इंतजार कंदो अब्दु उहो जंहिंजो नबी इंतजार मलाइका इंतजार अल्लाह के जंहिंजो इश्तियाक हुजे रब फरमा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक आज़ाद जे सैर करायो पंहिंजे ख़ास बंदे खे सैर कराई कॾहिं कराई लैला रात में पर रात जे थोड़े लैल रात के ज़रब हुआ लैला जे पुठियों लिखे तनवीन ज़रब हुआ इन्हें में थोड़ा ही माना निकलंदी है लैला माना रात सॼी न रात जो थोड़ो हिस्सो अब हाणे सियारे जी रात जेका आहे सा मिसाल 14 कलाक रात आहे हां और तव्हांजो जलसो सिजण जे खां वठी सोमाणी ताईं रात जो थोड़ो हिस्सो आहे पर इहो 2-3 कलाक ॾेढ थियो पर लैला अञा बि नंढो ईअं सम्झो त हितों हे फ़कीर नालो छा अथई रोशन अली हितों वञे मस्जिद मेहराब खां वरी मोटी अचे थी सुभान अल्लाह इहो आहे लैला माना रात जो थोरो हिसो जुमे जी रात आहे न हिन थोरे हिसे में रोशन वियो मेहराब मोटी वरी मोटी आहे इहो आहे लैला हेॾो वॾो सफ़र लैला रात जो थोरो मूंखे त
त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां जे न वञो सैर करण घुमण फिरण त ॾींहं जो वेंदो या राति जो वेंदो? जे मिसाल हिकिड़ो बाग आहे, हिकिड़ो बाडरे जे ॿाहिरि हिकिड़ो वॾो बाग ठहियल आहे, उन में अंब अंगूर इंजीर मेवा सभु कुझु आहे। हाणे तव्हां बाग घुमण वञो त ॾींहं जो वेंदो या राति? राति उहा जेका 27 न चंड जी चांडरान न सिज जो सुहाओ। इहो सैर कहिड़ो? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे महबूब बाने खे रात जे थोड़े हिस्से में। रात जो ज़िक्र छो, सो बि थोड़ो हिस्सो छो? मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो राज़ इहो आहे त मिठा तोखे मूंखे सिज जे सुहाए जी ज़रूरत आहे, चंड जे चांडराण जी ज़रूरत आहे। मोहम्मद ख़ुद नूर मदीने वारो पाण नूर मस्जिद में बत्ती न हुजे त तव्हां फोन कंदो बा मस्जिद जो मेजमान का दिया बागो के दे बत्ती खई वचे गोलो बारियो वचे चवंदो न गोलो बारियो वचे बा मस्जिद में सोमाणी जो टाइम थी वा फजर जो टाइम थी मौलवी साहब या बत्ती खई वचे ने बिजली काने का बत्ती खई वचे चवंदा आयो न। मदीने वारो खुद नूर वा ओ जिब्रील अज चंड जे चांडराण जी जरूरत नाहे, सिज जे सुहाए जी जरूरत नाहे। मुंहिंजो दिलबर नबी खुद नूर वारो। तने रब फरमायो त लैला सैर कराई रात जे थोड़े हिस्से में। सुभान अल्लाह। वरी ॿियो राज़ इहो आहे त पुट इहा जेका राति ऐं ॾींहुं आहे इहो आहे सिज सां। सिजु उभिरियो छा चवंदो ॾींहुं थी वियो अबा, सिजु उभिरियो ॾींहुं थी वियो, सिजु नथो छा थी वियो राति थी वई। राति ॾींहं जो ॻाणे पियो, सिज जे उभरण लहण सां सिज आसमान ते ज़ाहिर आहे त ॾींहुं आहे, सिज आसमान ते मौजूद नाहे त राति आहे। पर इहो सिज जो उभरण लहण आसमान खां हेठि आहे। ही सोलर सिस्टम, ही कहकशां, ही जेको सिज जो निज़ाम शमसी आहे जंहिंमें असांजी ज़मीन आहे, जंहिंमें अतारद आहे, नेपच्यून आहे, प्लूटो आहे, मरीख़ आहे, ज़ोरा आहे। ये सिज जा निज़ाम शमसी जा सितारा आहिनि, सयारा आहिनि। ये गैलेक्सी जेके निज़ाम शमसी सोलर सिस्टम सॾिबो आहे इहो आसमान खां हेठि आहे, आसमान खां मथे न हे सिज आहे, न हे ॾींहुं आहे, न हे राति। जेकॾहिं मदीने वारे साईं जो रब ईअं फरमायो त असरा बिअब्दिही लैला, सैर कराई हबीब खे लैल में। लैल सिर्फ कारान रात अंधारी में। मिठा राज इहो आहे त हुजूर उन मकाम ते विया जिते सिज हुयो न, सिज वारो ॾींहुं राति वारो निज़ाम हुयो ई न। जेकॾहिं सिज वारी ॾींहं वारी ॻाल्हि थी त मञणो पवे त हुजूर जो मेराज आसमान खां हेठि हेठि थियो। जेसी ताईं सिज जो उभरण लहण आहे एसी ताईं मेराज थियो। पर रब फरमायो हबीब तुंहिंजो मेराज एसी ताईं आहे न जिते सिज आहे, न चंड आहे, न हीअ राति आहे, न ही ॾींहुं आहे। सुभान अल्लाह।
बसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिनल मस्जिदिल हराम। सफर मेरा जो आगाज किथा जो मिनल मस्जिद जी बरी किथे या इलल मस्जिदिल अक्सा मस्जिद का मस्जिद ताई नबी सोने जे सफर जो आगाज वरी अगो मरहलो मस्जिद का मस्जिद मालूम छो त मदीने वाले मीर जो पंध मस्जिद ताई कैसी ताई ओ बाडरे वारा तो के मस्जिद दे अचण न थो वणे मस्जिद में बेहण न थो वणे मस्जिद में चार घड़ियों अची थो त आंध मांध लगी पया मुला शरण छोड़ लो पर देर करे 5 मिनट मुला जी शाम ते जी कादे वा मुलो कटो दिन जी पगार बंद कयो टाइम से न होटल ते सजो डी वेठो हुंदी मच्छू वेठो मारी हां होटल ते उते तो के देर न थी जे उते टाइम जो एहसास न तो जे मस्जिद में 5 मिनट में वधी के सिया मुला ने कवण जी ओ मिठा मदीने वाले साईं फरमायो अल मोमिनो फिल मस्जिद कसमक फिल बहर मोमिनो मस्जिद में ईंदो आ ये राहत महसूस कंदो जे मच्छी दरिया में अल मुनाफिको फिल मस्जिद कतैर फिल कफस मुनाफिक मानू मस्जिद में ये बेकरारी लगंदा जे पखी पिंजरे में फासे पखी जो पिंजरे में फासे मजो इंदुस सुख इंदुस फड़क्यों इंदो फटकन बाहर निकला जान छुटे मुनाफिक के मस्जिद में मजो नहीं इंदो मोमिन मस्जिद में इंदो त लू ठरी पवंदुस या ईमान की निशानियां यो आईनो तो बाडरे वारो हर को पंजे दिल के पान दिसे जेके मस्जिद में सुख करार राहत फरहत दिए जे शुक्र करे तू ईमान वारो ही तू मोमिन ही जो मस्जिद में खुदा न खास्ता जेके मस्जिद में राहत नथी मिले यो समझे त मुनाफिका इन जे अंदर में निफाका जेके अल्लाह जे घर में करार न तो साईं फरमाइंदा मेरा आज वारी रात 7 आसमानन का मथे जने अर्श ते पहुंचुस राए तु रजुलन मुखीबन फी नूरिल अर्श एकड़ो मानू ॾिठुम जेको अल्लाह जे नूर में पंहिंजे पियो अर्श मोला वट नूर मथों बसेस पियो मुझे जिब्रील हादा मलकुन जिब्रील ही को मलाइका काल अल्लाह या रसूल अल्लाह मलाइका नाए जिब्रील हादा नबियुन मुरसलुन चाहे नबिया चाहे रसूला या रसूल अल्लाह नबी नाए रसूल नाए ओ जिब्रील केर मानुआ अल्लाह दे नूर में अर्श मोला वटे मसन में या राहतुन में आहे केर जिब्रील जो या रसूल अल्लाह हे तवा जो गुलाम ता जो आशिका रजुलन कल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद ही मानुआ जे दी मस्जिद सा दिल चंबड़ियल हुई या ठरी वाले दिल ठरिया वाले बढ़िया हींअर जो तव्हां वेठा आहियो त तव्हांखे बि करार अचे थो साईं फरमाइनि था जिब्रील चयो या रसूल अल्लाह ही तव्हांजो गुलाम बाडरे वारो जंहिंजी मस्जिद सां दिल हुई व लिसानुहु रतबुन मिन ज़िक्रिल्लाह ही उहो तव्हांजो गुलाम जंहिंजी ज़ुबान रब जे ज़िक्र सां आली हुई बाज़ार में वियो त बि ज़िक्र सां घर में आयो त बि ज़िक्र सां बनी ते वियो कम कारोबार ते बाज़ार में आयो त बि अल्लाह जे ज़िक्र सां या रसूल अल्लाह
हिन तव्हांजे गुलाम जी मस्जिद सां मोहब्बत हुई ज़ुबान ते हर वक्त में अल्लाह जो ज़िक्र हुयो ला इलाहा फेरो चुनो ला इलाहा इल्लल्लाह उन जा 4000 गुनाह मिटे छदे वरी चवे ला इलाहा इल्लल्लाह वरी 4000 गुनाह वरी चवे ला इलाहा इल्लल्लाह वरी 4000 गुनाह मिट जी वजन था आखिर मलाइका सा चन मालिक इन जे दफ्तर में जेकी भी गुनाह होया एतरो जिक्र कयो जो हणे गुनाह मिट जी हिकड़ो गुनाह बाकी न बचो दस रब फरमाई तो हाणे जे घर वारन जा गुनाह मिटो इन जे पुत्र जा गुनाह न्याणी जा गुनाह ज़ाल जा गुनाह इन जे बच्चन जा गुनाह बख्श कयो जेको जिक्र तो करे पियो ला इलाहा बस ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों यो जिक्र केनो न भलो के भी वाहत करे जे दिल में गणतियों थई परेशानियों थई गम थई कर्ज थई दर्द थई मन में मोझारा थई डिप्रेशन जो शिकार ब्लड प्रेशर जो मरीज दिल जे अंदर ब्लड प्रेशर वधी तो वने ओ मिठाइयो जिक्र कर खुदा जो कसम मर्ज लही वेंदा दर्द लही वेंदा कर्ज लही वेंदा परेशानियों हटी वेंदियूं जेॾी महिल चवंदे ला इमाम अली रज़ा बारहन मां हिकड़ो इमाम हजरत सैयदना इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु निशापुर जे शहर में आया खच्चर ते सवार हुया ऐं चेहरे पाक ते चादर ढकल रुखे मुबारक पाक चेहरो चादर में ढकल चरते सवार हुया निशापुर जे शहर में जने खबर पई तो मोहम्मद करीम जो बचड़ो छो अचे सुभान अल्लाह शहर बाहर निकरी पियो नंढा वड्डा मर्द औरतूं ऐसी नहीं जो पर्देदार न्याणियूं बुरका ओढ़े उहे भी निकरी पियो इमाम अली रज़ा दी ज़ियारत दीदार निशापुर वडो ईरान जो शहर बादशाही शहर हज़ारे माण्हू बाहर निकता निशापुर जा आलिमा मुफस्सिर हुया मुहद्दिस हुया पीर हुया वक्त जा आलिम हुया इमाम हुया हड़ई इमाम अली रज़ा जे ज़ियारत दीदार जेमल हज़ारे माण्हू गॾु थिया उन माण्हुनि में निशापुर जो वॾो आलिमा मुहद्दिस अबू ज़र राज़ी रहमतुल्लाह अलैह मुहद्दिस असलम दूसी रहमतुल्लाह अलैह ये वॾा आलिम हुया उन दौर में ईरान जा वॾा नामियारा आलिम हुया उन्हनि उहे हज़रत इमाम अली रज़ा जे ज़ियारत जे लाइ आया जेॾी महिल ॾिठऊं त साईं जन खच्चर ते
चेहरे ते नकाबा मुहद्दिस अबू ज़र राज़ी चवण लगो ओ नबी दा बच्चा असा सब निशापुर जा मानू आया हूं अल्लाह वास्ते असा जा अर्ज कबूल कयो सुभान अल्लाह गुजारिश हुई दरखास्त असा जो दरखास्त कबूल कयो साईं फरमायो बुधायो केड़ियों दरखास्त छा था मुखो चायो त मुहद्दिस अबू ज़र राज़ी चयो साईं हिकड़ो त अर्ज़ आ पंहिंजे चेहरे ता चादर हटायो असा के पंहिंजो दीदार छो त इमाम अली रज़ा जो चेहरो मोहम्मद करीम दे चेहरे सां मिलंदो रसूला इमाम मुझा दोस्तों पंहिंजे अब्बान जी सूरत शबीह मिलंदी साईं हिकु त असांखे पंहिंजी ज़ियारत करायो ॿियो असांखे अहिड़ी का हदीस ॿुधायो जेका तव्हांजे अब्बान खां रिवायत हुजे उन हदीस जे रावियुनि में ॿियो केरु न हुजे तव्हांजे अब्बान खां हज़रत इमाम अली रज़ा फरमायो तव्हांजूं ॿई दरखास्तूं कबूल आहिनि हज़रत इमाम अली रज़ा पंहिंजे चेहरे तां पर्दो हटायो ईअं लॻो निशापुर वारनि खे ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते अली जो बच्चो आ फातिमत ज़हरा जो खून आ एॾो हसीन एॾो जमील चेहरो ॾिसण सां माण्हुनि जे अखियुनि मां लुड़क वही पिया इमाम अली रज़ा जे मुखड़े खे ॾिसी मदीने वारे मीर जे दीदार जी सिंग पई लहे चवंदे हाणे ॿी गुज़ारिश आ असांखे अहिड़ी हदीस ॿुधायो जेका तव्हांजे अब्बाननि खां मरवी हुजे हज़रत इमाम अली रज़ा फरमायो ॿुधो अॼु तव्हांखे हदीस थो ॿुधायां जेका मुंहिंजे अब्बाननि खां रिवायत आहे मूं पंहिंजे बाबे इमाम जाफर सादिक खां ॿुधो इमाम जाफर सादिक चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम मुहम्मद बाकिर खां ॿुधो इमाम मुहम्मद बाकिर चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूं पंहिंजे बाबे करबला वारे शहीद इमाम हुसैन खां ॿुधो इमाम हुसैन चयो त मूं पंहिंजे बाबे मौला अली शेरे जली हैदर करार खां ॿुधो हज़रत अली फरमायो त मूं पंहिंजे बिरादर मूं पंहिंजे अखियुनि जे ठार मूं पंहिंजे साह जे सिंगार मोहम्मद करीम खां ॿुधो मोहम्मद करीम चयो त मूंखे जिब्रील ॿुधायो जिब्रील चयो त मूं पाण अल्लाह जी ज़ात खां ॿुधो अल्लाह फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह इसमी फमन कालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी रब फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो किनो आहे मुंहिंजो कोट आहे जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो मुंहिंजे किले में दाख़िल थी वियो मुंहिंजे अज़ाब खां अमन वारो थी वियो बची वियो मरण जे वक़्त में सिर्फ़ हिकिड़ो भेरो जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ पाड़े वाला रब शला असांखे रूह घड़ी नसीब करे मरो त असांजे ज़बान ते इहो कलमो बेशक बेशक आखिर वक्त में जंहिंखे इहो कलमो नसीब थी वियो उन तां हिसाब किताब पुछणो सभु माफ़ आहे हेॾो साह निकिरंदो होॾो जन्नत जेॾी महिल इमाम अली रज़ा पंहिंजे अब्बान खां रिवायत या बयान कई
4000 माण्हू लिखण वारा हुया, आलिम जन लिखी, लखे माण्हू ॿुधण वारा हुया जन ॿुधी। वक्त जो बादशाह जॾहिं उन्हें ताईं इहा हदीस पहुती, उन्हें सोन जे पाणी सां इहा हदीस सनद सूदी लिखी पाण वटि रखाई। मरी वियो त कंहिं ॾिठो जन्नत में घुमंदो थो वधे। अहिड़ो माण्हू त न हुजे, तूं जन्नत में कीअं पहुते, तुंहिंजा त कम सुठा कोन हुया। हा इहा हदीस सनद सूदी मूं लिखी सोन सां पंहिंजे घर रखाई। रब फरमाए थो मुंहिंजे इन कौल जी इज़त कई आहे, मुंहिंजे प्यारनि जे नालनि जी इज़त कई आहे। हाणे तूं वञ जन्नत में, जन्नत जा दर मुंहिंजे इहा हदीस चरियो हुजे न चरियो, सनद सूदी इहा हदीस पढ़ी चरिए ते फूकारियोसि, चरियो बि सियाणो थी वियो। बीमार जे मथां इहा हदीस पढ़ी फीणो रखोसि, बीमार चङो भलो थी वेंदो। मुहम्मद करीम जे बचन जा नाला ऐं अल्लाह जे पाक फरमान ला इलाहा इल्लल्लाह वारा इहे लफ़्ज़ रब खे एॾा वणिया। अन्न थोरो हुजे बरकत नाहे। या हदीस सनद सूदी लिखी उन भांडे में या उन गुंदी पलीअ में उन अन्न में रखे छॾ, अल्लाह कंदो तुंहिंजो अन्न खुटंदो न सॼो। इहो विर्द कजे या न कजे, इहो कलमो पढ़जे या न पढ़जे। चओ ला इलाहा असरा बिअब्दिही लैला। पाक हुआ ज़ात जे रात जे थोड़े हिस्से में पंहिंजे महबूब पाने के सैर करायो। मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, हुर्मत वारी इज्जत वारी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। नबियन जो पंध मस्जिद में, वलियन जो पंध मस्जिद में, मौला अली जो पंध, चओ मौला अली जो पंध मस्जिद में। तुंहिंजो पंध कंदो कंदो। हाँ हिकिड़ी विख खणी ईंदो न 10 नेकियुनि जो सवाब। हर विख जे बदिले 10 नेकियूं, 10 गुनाह मिटजंदा, 10 दर्जा बुलंद थींदा। अचण बि वरी मोटण बि। हर विख विख जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं, 10 गुनाह मिटबा, 10 दर्जा बुलंद थींदा। घर परे आहे न, घणियूं विखूं भर त घणा अजर घणा सवाब मिलंदी, घणनि ॾोहनि जो कफ़ारो थी। अल्लज़ी बारकना हौलहू, असां मस्जिद अक़सा जे चौधारी बरकतूं नाज़िल कयूं आहिनि। बारकना असां बरकतूं नाज़िल हौलहू उन जे चौधारी। ध्यान मुड़िया मस्जिद हिकिड़ो मस्जिद जो अंदर, उन मस्जिद जो सहन आहे, विरांडो आहे, दालान आहे या अंदरियों हाल आहे, इहो आहे मस्जिद जे अंदर। सहन बि जेको आहे मस्जिद जे अंदर, जेको कोट ॾिनल आहे न, इन कोट खां आहे मस्जिद ॿाहिरि। इहो छा आहे? मस्जिद खां ॿाहिरि। समझो था न, इहो मस्जिद खां ॿाहिरि। हाणे क़ुर जा लफ़्ज़ आहिनि बारकना हौलहू, असां मस्जिद अक़सा जे ॿाहिरों चौधारी बरकतूं नाज़िल। असां त ईअं सम्झो था मस्जिद में अंदर बरकत हूंदी आहे। क़ुर फरमाए थो हौलहू मस्जिद अक़सा जे चौधारी बरकतूं। इहो क़ुर आहे। ॿुधंदव? अल्लाह दी बारक
बारक ना हौलो असा बरकतूं मस्जिद अक्सा जे चौधारी नाज़िल कयूं मस्जिद हुई ही बरकतुन जी जाया पर चौधारी में मुराद छा है चौधारी में राज केड़ो आ मस्जिद अक्सा जे चौधारी अल्लाह दे प्यारन नबीयन वलीयन सिद्दीकन शहीदन जो मज़ार इन कब असा विंदासी न दरगाह आलिया मशहूरी शरीफ ते हां सोने सरदार मशहूरी वाले जे बारगाह में विंदासी असा कलंदर लाल शहबाज ते विंदासी असा भिटधणी बादशाह जे दरबार ते विंदासी असा मिठे पीर वट रहमतपुर शरीफ विंदासी मानू जदावा मज़ार में छोदा वणो कब्र ते छोदा वणो छो छा ॾिठो दव उन्हनि खे ॿुधायो त क़ुरान खां पुछ त कब्र ते ला छो विंदा आहियूं हिते अल्लाह जो रहमतूं वसंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज मां जो आयस पाटरे में तो मुझे मेजबान ने मुझे ला मानी ठाई माशाल्लाह ॾाढी सुठी मानी ठाई सुभान अल्लाह पर मूसा गड मुझा खलीफा बुया ॿिया हेॾो होॾो जा उहे बि लड़ी आया उन्हनि खां मानी त ठाई मेहमान जहिड़ा हिकिड़ो हूंदो आहे मेहमान ॿिया हूंदा आहिनि तुफ़ैली जेके तुफ़ैल में खाईंदा आहिनि मुहाबे में खाईंदा आहिनि मानी ठही मेहमान जहिड़ा पर खाधी पखो हलाईंदो मेहमान खे गर्मी थींदी पखो हलाईंदो त मेहमान खे हवा लॻे पर मेहमान जे चौधारी जेके वेठा हूंदा हवा उन्हनि खे बि लॻंदी आहे बत्ती तव्हां ॿारी आहे पंहिंजे मेहमान जहिड़ा पर हाणे ॿी जेका बि जमायत आई उन्हनि खे बि रोशनी मिलंदी आहे न इन्हनि मज़ारुनि ते जेॾी महिल रहमतूं वसनि थियूं न जेके ज़ाहिरीन कंदा जेके वेहनि था क़ुरान पढ़नि कुल पढ़नि ख़त्मा ॾियनि ज़ियारतूं कनि इहे रहमतूं उन्हनि जे मथां बि वसंदियूं सुभान अल्लाह अल्लाह ये दरगाह केड़ी है सुभान अल्लाह बाटले वाली हाजी अली साहब सुभान अल्लाह रहमत दव से दी अली साहब साईं जे मज़ार ते पर जेकी ज़ियारत जे ला चौधारी वेठा है सुभान अल्लाह मां बट मिसाल ना मानी वारो मिसाल मानी टई मेहमान जे ला पर तू पहले में अभी याद रोशनी थी मेहमान जे ला पर जेके आया ज़ाहिर उन्हनि खे रोशनी मिली आहे सदरी हवा उन्हनि खे मिली आहे न मिली मिठा वलीअनि जे मज़ारुनि ते जेके बरकतूं वसंदियूं आहिनि जेके ज़ाहिरीन ईंदा आहिनि उन्हनि जे मथां बि रहमतूं बरकतूं थियूं जिते रहमत वसंदी आहे न उते दिलि खे सुकून मिलंदो आहे सची ॿुधायो हज़रत अली साहब रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह ते राहत मिले मिले तो यार सच्ची सच्ची बुधायो तव्हां दरगाह आलिया मशहूरी शरीफ वञो साईं जे दरबार जे पीड़ में पहुचो राहत मिले सुकून ऐं करार मिले थो यार रहमतपुर शरीफ वञो रुगे महले रहमतपुर में पहुचो तो दिल खे राहत मिले सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ी जाय ते मां वेठो हुअसि मदीने शरीफ में हिकड़ो बुजुर्ग अल्लाह वारो ओ एडो सोमालिया जे मुल्क जो हुयो हीअं अची वेठो असांजे पासे में वेठो मूंसां भरचुंडी शरीफ वारनि बुजुर्गनि में हिकड़ो बुजुर्ग उहो मूंसां गॾु वेठो हुजे उहो माण्हू सोमालिया वारो हीअं वेठो घड़ी देरि वेठो वरी उथी हलियो जेॾी महिल वो वेठो न तो मुंहिंजी दिलि हीअं धक धक पाणी जाने ज़िक्र चालू थी वियो पाणी जाने दिलि में हिकिड़ो तहरुक पैदा थी वियो जेसीं ताईं उहो बुज़ुर्ग वेठो हुयो न त मुंहिंजी दिलि बाक़ाइदा सां महसूस पई करे त दिलि अल्लाह 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 हीअं उथी वियो त हू जेको बुज़ुर्ग भरचुंडी शरीफ वारो मूं हुन खां पुछियो साईं तव्हांखे कुझु महसूस थियो जी मां पाण तव्हां खां पुछण वारो वेठो मुंहिंजी दिलि अल्लाह जा वली धरती खाली ना है धरती अल्लाह जे प्यारनि का खाली ना है जर मच्छी का खाली न हूंदो आहे धरती अल्लाह वारनि का खाली न हूंदी हाँ
वली ज़ाहिरी हयात में हुजे रहमत मिलंदी आहे उनजे पासे में वञण सां, पर जे मज़ार में हुजे त रहमत ई बरकत। अल्लज़ी बारकना हौलहू, असां मस्जिद अक्सा जे चौधारी बरकतूं वसायूं आहिनि जिते इब्राहिम खलील जी मज़ार आहे, जिते अल्लाह जे नबीअनि, अल्लाह जे वलीअनि, अल्लाह जे बरगुज़ीदा चूंडियल ॿारनि जूं मज़ारूं आहिनि, उते अल्लाह जी रहमत ऐं बरकत सुभान अल्लाह। मेरे चौधा भाई तो मरी विया, मिट्टी में पइजी विया, मिट्टी में मिली विया पुट, मरंदा है मरदूद, अल्लाह जा वली मरंदा न है। जा मरी विया हुंदा असां जा जेरा है। देखो तू चवी दो ना मरी मिट्टी में खाक में मिली विया, तुझा मरी विया हुंदा, तुझा धूड़ मिट्टी में विया हुंदा, असां जा जेरा है। मुझो दादा साईं हजरत काजी खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह मुरीद हुयो है खैरपुनाथन जा जे पासे में दरगाह अस बोड़ा लाठर हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह, मियां महमूद उन जी दरगाह है, मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जी दादा साईं ॻाल्हि कई त असां पंहिंजे मुर्शिद सां गॾु निकितासीं सफ़र में। इतो खैरपुनाथन शाह को वरी पढ़ियो जो ही को थींदा काछे ने विया, काछे में फतूअल शाह रहमतुल्लाह अलैह, फतूअल शाह जो दायरो मशहूर है, फतूअल शाह जो दायरो दरगाह में रात पइजी वई, सियारे जी मौसम हुजे, छिती सर्दी हुजे, जनवरी जिन महीनो, रात पइजी वई। हजरत मियां महमूद साईं चयो रात हिते रहूं था बुजुर्गनि जे दायरे में, पोइ सुभाणे वरी अॻिते हलंदासीं। रात उते रही पिया, सिज लथो त बुजुर्ग जे कब्र जे पासे में काठियुनि जा ढेर, सुकल काठियुनि जा ढेर पिया हुजनि। मुरीद खे चया भाई काठियूं त खणी आ, ॿाहिरी ॿाहिरियूं हथ सेके। बुजुर्ग जो चवण त मुंहिंजे कब्रिस्तान मां को बि काठी न खणे, जेको खणंदो न या टंग भॼेसि या बाह भॼेसि या आंख निकिरे या बुजुर्ग जी करामत आहे, केर बि काठी न खणंदो। दादा सिंह फरमायो त हज़रत मियां महमूद फरमायो हिकिड़े मुरीद खे भाई काठियूं न खणी आ त ॿाहिरि ॿाहिरियूं हथ सेके। मुरीद वियो काठियुनि जी हड़ ॿधे, हड़ ॿधी खयई, खणे पियो त कब्र मां हकल थी वापस भॼी आया, टके ॾिठो। मियां महमूद सिंह फरमायो पुट खेड़ता है, सीधी बुजुर्ग ॾाढो जलाली आहे, मां न काठियुनि जी हड़ कई कब्र मां हुंगरूं जी मुंहिंजो साह थो निकिरे। अरे वाह तूं त सफ़ा को बुज़दिल चटो ई तो बे फकीर अबा फकीर तूं खणी आ हाज़िर थी। फकीर जो ने वॾी हड़ ॿधी, हाणे हीअं खणे पियो त वरी कब्र मां हकल थी फकीर जो मोटी आया हज़रत मियां महमूद साईं जलाली गुज़रियो। तपन थींदो आहे हिकिड़ा वली जमाली जा जलाली, सम्झो था न। सो हज़रत मियां महमूद साईं जलाली बुज़ुर्ग हुयो, उथियो वॾी हड़ ॿधई, काठियुनि जी हड़ ॿधई ऐं जेॾी महिल खणण लॻो त कब्र मां हकल थी त मियां महमूद साईं जो फिटर तूं मरी वियो असां लसीअ में मरूं, असां काठियूं ॿारे हथ सेकींदासीं, तूं काठियुनि खे कंदे छा? कब्र में हकल थी मियां महमूद साईं जो फिटण तूं मरी वियो तूं काठियुनि खे कंदे छा? यार मां खयूं थो वञा, जेको करणो थी कर। डायमंड कट्स डायमंड, हीरो हीरे खे कटींदो आहे, हू अंदरियों ताक़त वारो हो त हेप घटि कोन हो, सम्झो था न। जेॾी महिल हड़ काठियुनि जी ॿधी खणी आयो, ॿाहिरी ॿाहिरियों हथ सेकियऊं,
सिजरतो पढ़ियो उसो माणी पढ़ियो संजो टरियो एकड़ो मानू काठन जो इन जो मानन जो थो बुझस ऐं चौरी खीर दी खीर बतासो ताजो गची मथो मानू गरम गरम मानू ऐं वो खीर चौरी खणी आयो अच बुजुर्ग जे अॻियो वठो अबा हे ताए केर आही के केर मुरसाई हे मानू के जलानी सही तहां जलानी दंडो के अल्लाह जे पुट हे हीर रात जो बेगा वक्त में ये ताजी मानू गरम जदी मां है हजरत फतवल शाह जो बोहरीदार है दरगाह जो खातिम है मुजो घर हितो सड पंध परे आ मां वनी जो सुतुस अख लगी त यो बुजुर्ग आयो मुखे ख्वाब में थी उठी मुजा मेहमान दरगाह ते आयो रिवानी करो गाल के उथारे में मानी पचराया में हाने कहूं तो तू ही सुता सी खीर खाई पी मुचो दाल के तो वडो वनी चई त हियर त दो सी कलाक बाबा सत्या है ने ते बुजुर्गन जो हुकुम खीर मिलंदो वनी दुई ते बुधई ते चौरी भरती ए खणी आया साईं जो हुकुम मिलो जगड़ो काठियूं खण न पियो के हाने वरी दावत दो खा समझो ना अल्लाह जा वली फरदा ना है जो अल्लाह जा वली है फरदा ना है पर कब्र में जिंदा हयात होता है हां सुभान अल्लाह मुझे मदीने वाले साईं की दात जेमल आया ना मस्जिद अक्सा में मेरा जवानी रात 1.25 लाख नबी आजो बीठा इस्तकबाल हाजिया दे साईं फरमाइन था मस्जिद अक्सा दे इंते जबल नीपू का गुजरे जबल नीपू हाने नौ नालो तो जबल नीपू ऐं हुजूर जन जी हदीस जेका बुखारी शरीफ में आई आ उने में आयो आहे त कसी बिल अहमर गाढ़े रंग जो दड़ो मिट्टी जो जबल या दड़ो गाढ़े रंग जो वो उर्दन जे मुल्क में आ मां वो जबल नीबू को अखियुन सा ॾिसी पायो आया मूसा जी कब्र जी ज़ियारत करे वो जबल नीबू कसीबुल अहमर साईं फरमाता जब मेराज वाली रात कुत्तों मां गुजरुस रअयतु मूसा फइदा हुआ काइमुन युसल्ली फी कब्रिही छादसा त मूसा पंहिंजी कब्र में उथियो बीठो सलात बीठो पियो पढ़ियो सुभान अल्लाह मुर्तवजे हाणे हिकिड़ो जबल आहे उन जबल में मूसा जी कब्र हुजूर जन मेराज वारी रात बुराक तां का लंघिया लंघंदे हुजूर जन ॾिठो त इन गाढ़े मिट्टी जे दड़े में मूसा जी कब्र सुभान अल्लाह तहां दड़न का गुजरंदा आहियो मुकामन का गुजरंदा आहियो तहांखे ख़बर पवंदी आहे जे केर पूॼल आहे मालूम छो त तुंहिंजी नज़र ॿी आहे मदीने वारे जी नज़र ॿी फरमायो त फैदा हो काइमुन ॾिसां त मूसा कब्र में बीठो आहे बीहंदा केर आहिनि युसल्ली फी कब्रिही पंहिंजे कब्र में सलात पियो पढ़े यानी मदीने वाले साईं खे जो ॾिठई न त हुजूर ते सलात पियो पढ़े या नमाज जी माना में सलात ईंदी आहे मूसा कब्र में बीठो नमाज पियो पढ़े हाणे ॿुधायो त इहो कब्र में बीहण या सलात पढ़ण जेरा कंदा या मुआ हम जब मूसा कब्र में जेरो हुयो न ऐं हुजूर जन मूसा खे ॾिठो पर मूसा वटि कहिड़ी दीद हुई जो ॾिठई त हुजूर हींअर मेराज जहिड़ा हितां गुज़रियो आहे बाहर वारो नबी मोहम्मद करीम ज़ाहिरी जिंदगी में आ मूसा कलीमुल्लाह बरज़खी जिंदगी में मज़ार में आ हुजूर जन मूसा के ॾिठो मूसा हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो मालूम थियो त अल्लाह जा प्यारा ज़ाहिरी जिंदगी में कब्रुन वारन के ॾिसंदा आहिनि कब्रुन वारा अल्लाह जा प्यारा ज़ाहिरी जिंदगी वारन के ॾिसंदा आहिनि ॾिसंदा न आहिनि आजियां इस्तकबार कंदा आहिनि दुरूद सलाम बि
वाडरे वारो इहो ताकी तो मजबूत रखो त वली मरंदा ना नबी मरंदा ना है जो नबी जिंदा है जो मदीने वारो साईं हयातुल नबी मथे करे जो मदीने वारो मदीने वारो साईं सब नबी हयात है पंहिंजे कब्रुनि में चओ हयात है तॾहिं त मस्जिद अक़सा सुभान अल्लाह जेॾी महिल साईं जन पहुता न मस्जिद अक़सा में रब फरमाए त जिब्रील हाणे बांग चओ ऐं नबीअनि खे चओ त सिफ़ूं करे बीहनि मुंहिंजो हबीब इन्हनि खे इमाम थी निमाज़ हर नबी पंहिंजे क़ौम जो इमाम पंहिंजे उम्मत जो इमाम पंहिंजे कबीले जो इमाम पंहिंजे जमात जो इमाम पंहिंजे ज़माने जो इमाम पर मदीने वारो साईं इमामनि जो इमाम नबीअनि जो नबी अॻवाननि जो सरमान सभिनी जो सालार सभिनी जो ताजदार मदीने वारो साईं तोता तन मन धन महबूब फिदा तोता तन मन तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो तोता तन मन धन महबूब फिदा तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो जॾ सोज़ मझानो सॾड़ो कयो तो जानी मूंखे जीउ जीउ चयो तो दर्दनि जो दरमान कयो तो दर्दनि जो दरमान कयो मूं अंदर आज़मायो तोता तन मन धन सो कोन खुटो सो कोन ॾिठो जिंदा हथ हबीब जी दामन में ओ थर बे उथ में त पर कोन उठे ओ थर बे उथ में पर कोन उठे जो चराग पिरिय चमकायो तोता तन मन तोता तन मन धन तोता तन मन धन तोता तन मन धन महबूब फिदा तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो ओ तोता तन मन धन महबूब फिदा ओ फलकन खां वठी फर्शन ताईं मखलूक थी बोले रब जी रज़ा रब पाण रज़ा तुंहिंजी तलबे रब पाण रज़ा तुंहिंजी तलबे तुंहिंजो मालिक मान वधायो तोता तन मन धन महबूब फिदा तोता तन मन धन महबूब फिदा मिट माइट मिट्टीअ कारी कबर अंदर न कम ॾींदा सामीअ में संभारूं तूं न दे सामी
छानिया में संभारूं तू न दे सामिया में संभारूं तू न दे जिते कौन के जे में आयो तो तन मन धन महबूब फिदा मुँह इल्म अमल की ग़फ़लत में उम्र गुज़री वई कर कर मुल्ला ते करम पिरी कर पाट वारने ते कर हिन जमायत ते करम पिरी तोखे दिल जो हाल ॿुधायो तो तन मन धन महबूब फिदा शर्मायो मुझे मदीने वाले वजह भया अन्नबी युजीब मन नादा मदीने वाले साईं के जेको सॾु कंदो आहे न जीअं जो जवाब ॾींदो मदीने वाले साईं के सॾण वारो कॾहिं ख़ाली न मोटंदो आहे खुदा जाने अगो ये प्यार न ॾींदो अम्मा ये बाजई शफ़क़त न कंदी ये मदीने वारो साईं अहीं उम्मत जो आधार नबी नहीं पियो मौखा बद प्यार नबी अहीं उम्मत जो आधार नबी नहीं पियो मौखा बद प्यार नबी जो ओ मिठा ओ पाडरे वारा दुनिया छॾे ॾिनी अबे छॾे ॾिनी अम्मा छॾे ॾिनी मिटन माइटन छॾे ॾिनी पाण खे निंढण कोन सम्झंदो कर असीं निंढण कान आहियूं असां धणका आहियूं असांजो धणी मदीने वारो खुदा जो कसम घर जे कुंड में नहीं अखड़ी आली कर मदीने में मुतवज्जे थी अखे आली कर तुझो सॾ अॼु बि गुंबदे खदरा वारो ये सॾ जीअं सरदार मशहूरनि वारे साईं सॼो अजाल मजा आधार मिठा अघयात जी उछगार मिठा जाल मजा है छपर की मैं छॾियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद ई सकुदर ते सॼो पिरी पितम पखा अची ओरा मिठा जाल मजा आधार मिठा जाल मजा आधार मिठा अघयात जी उछगार हो जेके वसंदी पंहिंजी निगाह लगाए मिठा सिके साओ मुंहिंजो नाले अला मिठा बेवा बिनी न विसारे मिठा वो हथ में आए बघड़ साईं हज़रत कासिम के चहली कंधुकी खड़ा पंजा साल ॾिसी है हथड़ा मारे मर
छड़न वारो कदे खाली न मोटियो उन्हें महबूब जो जे दर वरतो न उन जे हिते भी भलाई हुते भी वो जिन मर मदीने वाला साईं मकान का ला मकान ते को सत जमीनूं सत आसमान जा सैर करे अर्श मौला के ओरांगे सिदरतुल मुंतहा के हेठ छडियो जिब्रील हेठ रहियो मदीने वालो वञा अल्लाह जे हुजूरी में पहुता रब फरमायो हबीब तोखे तुंजी उम्मत जेला सुखड़ी तो दिया उम्मत जेला तोहफो तो दिया मदीने वाले साईं के रब तोहफो दिनो हुजूर खणी आया मेराज जो तोहफो वो मेराज जी महफिल में हाजिर थियण वारो मेराज वारो तोहफो वणंदो कंदो मेराज वारो तोहफो कबूल रब फरमाता हबीब तोखे उम्मत जे लाए तोहफो तो दिया 5 नमाज़ूं खणी वञ तो मेरा जो पढ़ंदो सियारे जो बानो भलई वियो घणनि खे उज़र सियारे जे सीअ जो वियो खिड़की पढ़ंदो न नमाज़ पढ़ो मदीने वाले साईं सां इश्क रखो मदीने वाले साईं सां प्यार रखो अल्लाह कंदो तव्हां जे लाइ दुनिया में भी भलाई आखिरत में भी भलाई हज़रत क़िबला साईं कंबर वारनि जे मुनाफ़िक़ चवनि पिया त दीवारूं छो रोइंदियूं कुरान शरीफ में फमा बकत अलैहि समा मुनाफिकन ते आसमान न रोंदो आसमान रोंदो मोमिनन ते आसमान रोंदो मोमिनन ते जने मोमिन दुनिया ता लाडाणो करे तो जने अल्लाह जो वली दुनिया ता लाडाणो करे तो आसमान पे रोंदो जमीन पे रोंदी अल्लाह जे वलियन जे जुदाई में दर दीवारूं भितूं छितूं रोंदो जने सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत थी न बकत समा दमा आसमान मां रत जा गोढ़ा किरिया आसमान रत मान जेमल रात जो सुता न कई वारी रात सुबह जो उथिया त घरन जो छिटियूं घरन जो भितियूं दीवारूं रत में गाढ़ियूं थी रत में लाल सुर्ख थी वञियूं हजरत इमाम हुसैन जे शहादत जे गम में जमीन रुनी आसमान मिठा कंबर वारो साईं कंबर वारो कामिल वली हुयो अल्लाह जो प्यारो हुयो उन जे फिराक ते तो के अजब तो लगे तो भिजूं कीअं रुनियूं हुंदियूं तोखे या ख़बर न त आसमान ते मलाइका बि रुना हुया इन जवान जे विछोड़े ते आसमान जा मलाइका बि रुना हुया जिन बि रुना हुया अल्लाह जा वली बि रुना हुया अल्लाह जा प्यारा मज़ार वारनि खे बि साईं जे जुदाई जो अरमान थियो तो मिठा जाहिल के मुनाफिक के केड़ी खबर तो वली जो शान छाहे वो मिठा अल्लाह बारन सा अल्लाह जो प्यार हुंदो मदीने वाले साईं फरमायो त जेमल मोमिन बानो जिंदा हुंदो आ न हर मोमिन जे लाइ आसमान में हिकिड़ो दरवाज़ो आहे जितां हुनजी रोज़ी लहंदी आहे अमल मथे चढ़ंदा जेमल मोमिन पर्दो कंदो आहे न वो दरवाज़ो जेमल बंद थींदो आहे त आसमान रोअण शुरू कंदो ज़मीन जूं उहे जायूं जिन जायुनि ते अल्लाह जो वली वेही इबादत कंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे ज़िक्र कंदो आहे उहे जायूं उन वलीअ जे लाइ रोज़ियूं आहिनि उहे वलीअ जे विछोड़े ते भितियूं छितियूं दर दीवारूं ज़मीन जा उहे टुकड़ा बि रोंदा अल्लाह साईं तव्हांखे करबला मौला जी ज़ियारत कराईंदो करबला इराक में आ मां वो मस्जिद हन्नाना ॾिसी आयो मस्जिद हन्नाना की माना रोवण बार ये बार नंढो रोंदो वरी सुका भरींदो आ इन बार जे रोवण के हनीन सभी सरबो आ बार जो रड़ियूं करे रोवण वो मस्जिद आ जो नालो आ मस्जिद हन्नाना जने इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला शहीद थिया न त
तो उन जाए ते इमाम हुसैन जो सिर पाक रखियो जे जमीन जे टुकड़े ते सिर मुबारक रखियो वो जमीन रुनी जे बारड़ो रीहू करे रोंदो आल ये जमीन इमाम हुसैन जे सिर ते सिर मुबारक ते खड़ी ना कूफे वरी दिमश्क पर वो आप जाए जिते इमाम हुसैन जो सिर रखियो वे वो रोंदी रही उते मस्जिद ठायो मस्जिद भी रोंदी रही चवंदा अज ताई भी कदे कदे रात जे बेगा वक्त में उन मस्जिद जे दीवार में रोण जो उन मस्जिद जो नालो मस्जिद हन्ना रोण वाली मस्जिद तो के केड़ी खबर अल्लाह हमारे जो शान छाए अल्लाह जे प्यारे बिठा अल्लाह वारन सा निस्बत रखो 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो नेक सालिह बणजो अल्लाह राजी थे मदीने वालो साईं राजी थे रब शाल अमल जी तौफीक नसीब